अच्छा, क्वेश्चन नंबर 1 तकरीबन सब सही सॉल्व करिया। क्वेश्चन नंबर 2 में काफ़ी स्टूडेंट मिस्टेक कई आहे। उहो मां तव्हांखे सम्झायां थो त काथे ग़लती कई आहे। हे ईअं सम्झो मां तव्हांजे लाइ खॾां खोटियूं आहिनि। को स्टूडेंट हिन में किरियो आहे, को हिन में किरियो आहे, को हिन में बि किरियो आहे। हाणे अचो त हिनखे सम्झूं था। पहिरियों असां डेटा ठाहे वठूं था पिया त असांखे कहिड़ी कहिड़ी शइ गिवन आहे। असां ॾिसंदासीं त असांखे अहमद टुक अ लोन ऑफ 900,000। हाणे इन जो मतिलबु आहे इहो टोटल अमाउंट आहे ऐं इन ते रेट इंट्रस्ट रेट घणो आहे 8% पर एनम। ठीकु आहे। हाणे एनम जो मतिलबु हूंदो आहे ईयर, यानी कि सालियानो 8% इन ते असांखे जेको आहे सो इंट्रस्ट भरिणो आहे या व्याज भरिणो आहे। सो असां डेटा में लिखंदासीं टोटल, यानी कि टी इहो घणो थी वेंदो 900,000, 9 लख रुपया। ऐं परसेंटेज केतिरी मिलियल आहे 8%। ठीकु आहे। ऐं इन जो मतिलबु आहे पार्ट ॻोल्हणो आहे। सिंपल तव्हांखे हिकिड़ो परसेंटेज जो फार्मूलो ठाहे छॾियो आहे। प्रॉफिट लॉस हुजे ऐं डिस्काउंट हुजे, उनखां पोइ जेको आहे सो कहिड़े बि क़िस्म जा क्वेश्चन हुजनि, टैक्स भरणी हुजे या जेको आहे सो प्रॉपर्टी टैक्स हुजे या जेको इंट्रस्ट रेट आहे, सभु जा सभु इन हिकिड़े ई फार्मूले ते तव्हां हल करे सघो था। परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ठीकु आहे। इन ई फार्मूले खे पाण रीअरेंज कंदा आहियूं। हाणे इन में 3 वेरिएबल आहिनि, यानी कि हिकिड़ो हे परसेंटेज, हिकिड़ो टोटल ऐं हिकिड़ो पार्ट। हे त आहे ई नंबर। इन्हनि टिनि में हमेशह तव्हांखे 2 मिलियल हूंदा, बाक़ी हिकिड़ो फाइंड करणो हूंदो। ठीकु आहे। सो हाणे असांखे जेका जेका शइ मिलियल आहे उन जी जॻह ते, यानी कि हिननि सिम्बल्स जी जॻह ते उन्हनि जी वैल्यू पुट कंदासीं। परसेंटेज जी जॻह ते घणी वैल्यू पुट कंदासीं 8। सो हिते 8 रखियोसीं। टोटल जी या टी जी जॻह ते पाण छा रखंदासीं 9 लख, 900,000। ठीकु आहे। ऐं मल्टीप्लाइड बाय 100। हाणे मथां पी जेको आहे यानी कि पार्ट, या ईअं खणी चऊं त 9 लख रुपया जेको आहे सो अहमद लोन वरितो हुयो, उन ते 8% रेट आहे। त हाणे उनजो जेको व्याज भरींदो या इंट्रस्ट भरींदो उहा ज़ारी ॻाल्हि आहे 9 लख घटि हूंदो, यानी कि उहो इन जो छा थी वेंदो पार्ट थी वेंदो। हाणे उहो पार्ट असांखे फाइंड करिणो आहे। जेका शइ फाइंड करणी हूंदी आहे उहा बराबरि जे हिन पासे ॾांहुं अकेली बचाईंदा आहियूं, बाक़ी सभु नंबर ॿिए पासे ॾे शिफ्ट करे वेंदा आहियूं। पर हाणे डायरेक्ट तव्हां खणी वञी शिफ्ट कयो या पहिरियों इती कटिंग कयो। जीअं हाणे ॾिसो 100 में हे 2 ज़ीरो आहिनि, हितां हे 2 ज़ीरो हिन सां कट कंदव। कटे मतिलबु आहे हाणे इहे न रहिया, बाक़ी छा बचो 9,000 थियो, यानी कि 9 जे पोयां 3 ज़ीरो। हाणे इहो छो जो करे पी सां हिते वंड में हुया, हेॾे वञी छा थी वेंदो 8 सां ज़रब में अची वेंदा, हे थी वेंदा 9,000। ठीकु आहे। हाणे 100 ऐं हे 2 ज़ीरो कटिजी विया, बाक़ी 9,000 बचा, उहे 9,000 8 सां वञी करे मल्टीप्लाए थींदा। हाणे छा थींदो, अंग सिर्फ़ु ज़रब कबो आहे, यानी कि जॾहिं बि हिन टाइप जी ज़रब हुजे सिर्फ़ु हे ॿई पाण में ज़रब कंदो। 8 9 72। हाणे पोयों हे 3 ज़ीरो ॾींदो, हे 72,000 थी विया। हे असांजो पार्ट निकिरी आयो। हाणे पार्ट में मुराद आहे हे 72,000 इंट्रस्ट आहे, पर इहो छाजो आहे 1 साल जो, यानी कि पर एनम। ठीकु आहे। हे छा आहे असांजो सालियानो। पर असां क्वेश्चन ते गौर कंदासीं त असांखे साल जो त चयल ई न आहे। असांखे क्वेश्चन में चयल आहे छाजो, फाइंड द अमाउंट ही विल पे आफ्टर 10 मंथ्स। 10 महीननि जो चयल आहे। हाणे साल में हूंदा आहिनि 12 महीना, इन जो मतिलबु आहे हे जेको इंट्रस्ट आहे इहो 12 महीननि जो आहे। ईअं खणी सम्झो त अहमद लोन वरितो बैंक खां, साल जो रेट हुयो 8%, पर 10 महीननि खां पोइ हुन वटि पैसा थी विया। ईअं सम्झो अक्टूबर में हुन वटि पैसा थी विया ऐं हुन 10 महीननि में रिटर्न कयो, सो हुनजे मथां इंट्रस्ट बि 10 महीने जो चार्ज थींदो। हाणे हे साल जो अमाउंट आहे, असां हिनखे 12 सां डिवाइड कंदासीं। 12 सां डिवाइड कंदासीं त छो जो साल में 12 महीना हूंदा आहिनि न, त असांखे हिकिड़े महीने जो असांखे इंट्रस्ट मिली वेंदो। 12 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो ऐं हिन ते 72 ते वेंदो 6 दफ़ा। 3 ज़ीरोस ते हणण जी ज़रूरत ई न आहे, साॻा 3 ज़ीरो अची वेंदा। हे 6,000 असांजो अची वियो। हाणे इहो छा आहे, इहो पर मंथ आहे। ठीकु आहे। इहो छा आहे पर मंथ। हाणे हिकिड़े महीने जो जेको इंट्रस्ट रेट आहे या इंट्रस्ट जो जेको अमाउंट आहे उहो 6,000, त 10 महीननि जो केतिरो थींदो 60,000। कीअं ख़बर पई 10 सां ज़रब, जॾहिं तव्हां वटि महीने जो अची वेंदो आहे न, पोइ जेतिरा महीना चयल हुजनि, हे त 10 महीना हुया, जेकॾहिं 8 महीना चयल हुजनि हा, त असां 6,000 खे कंहिंसां ज़रब कयूं 8 सां, 8 6 48, पोयों 3 ज़ीरो ॾियूं सां असांजो थी वञे 48,000 रुपया। यानी कि 8 महीननि जो इंट्रस्ट असांजो घणो बीह आहे 72,000 असां पे न कयो आहे, बल्कि 48,000 पे कयो आहे। हाणे छो जो करे 10 महीना चयल आहे त असां 10 सां मल्टीप्लाए कंदासीं ऐं 10 सां मल्टीप्लिकेशन सिंपल आहे, 1 छिक ऐं छिक ऐं पोयों 3 ज़ीरो हे ऐं चोथों ज़ीरो हे, टोटल 6 ज़ीरो 4 ज़ीरो अची वेंदा ऐं असांजो अमाउंट थी वेंदो 60,000। हाणे ॾिसो हूअं असां 72,000 पे कयो आहे, हाणे 10 महीननि जो अमाउंट घणो थींदो 60,000, यानी कि 12,000 घटि। उअं ई तव्हां ॾिसो 6,000 हिकिड़े महीने जो न, सो 2 महीना असां जल्दी पे कयूं था, 2 महीननि जो यानी नवंबर ऐं डिसंबर जो 6,000 पे न कंदासीं, 60,000 पे कंदासीं। हाणे हे ऑप्शन 60,000 आहे। हाणे अचो त तव्हांखे मां खॾ में केरण जी कोशिशि कीअं कई आहे, त ॾिसो ऑप्शन ए में मां रखियो ई 72,000 आहे। त जेको छा कंदो 9 लख जो 8% कढंदो 72,000 तकड़ में मिंट में छा कंदो ऑप्शन ए खे टिक करे छॾंदो। या फेसबुक ते बि मां इहो रखियो आहे, त मुंहिंजे ख़्याल में घणा दोस्त जेके आहिनि 72,000 खे टिक कंदा, या हिन जो सही आंसर हे रखंदा। ठीकु आहे। ॿी ट्रिक मां इहा कई आहे त 9,72,000 यानी कि टोटल अमाउंट जेको हुयो, यानी तव्हांखे मां जीअं सम्झायमि पहिरियों, त हाणे इन जो जेको हे 9 लख आहे इहो कैपिटल अमाउंट आहे, जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं मूल। हाणे इन जो कैपिटल अमाउंट जेको आहे उहो केतिरो हुयो, कैपिटल अमाउंट हुयो 9 लख।
जॾहिं बैंक खे तव्हां मोटाइण वेंदो सिर्फ़ु तव्हांखां हे 72,000 त न वठंदी न, हिन केस में 10 महीननि जे केस में त 60,000 पे करिणो आहे, तव्हांखे चवंदी 9 लख जेके आहिनि जेको वठी विया हुयो कर्ज़ु उहो यानी कि मूल या कैपिटल ऐं 60,000 हे मिलाईंदोसि, टोटल अमाउंट इहो थींदो। हाणे ॿियो तव्हांखे मां भुलाइण जे लाइ छा कयो आहे, 60,000 जे बजाए हिननि ॿिन्हिनि खे मिलायो आहे, 9 लख खे ऐं 72,000 खे। ऑप्शन बी में मां रखी रहियो आहे 9,72,000। हाणे कुझु दोस्त जेको आहे जेके मूंखे होमवर्क मोकिलीनि था पिया या हकीम शाह ॾे मोकिलीनि था पिया, उहे जेको आहे हे सही करे मोकिलीनि था पिया त हे ऑप्शन करेक्ट आहे, हालांकि इहो बि ग़लति आहे, छो जो 72,000 त सालियानो आहे, असांखे 10 महीने जो पे करिणो, सो हे ऑप्शन बि असांजो ग़लति थी वियो। हाणे अचूं था पिया ऑप्शन सी में, त हाणे घणे खां घणा दोस्त जेके सुठे तरीक़े सां करे बि विया हूंदा उहे वरी हिन में वञी फाथा हूंदा ऐं उन्हनि 60,000 खे टिक कयो हूंदो, हालांकि तव्हां सोचींदा हूंदो 60,000 सही त आहे, 10 महीने जो 60,000 आहे। असां स्टेटमेंट पढ़ूं त असांखे इहो न आहे चयल फाइंड द अमाउंट ऑफ इंटरेस्ट ही विल पे आफ्टर 10 मंथ्स, जेकॾहिं इहो चयल हुजे न फाइंड द अमाउंट ऑफ इंटरेस्ट ही विल पे आफ्टर 10 मंथ्स, पोइ असांजो 60,000 सही हो त 10 महीननि खां पोइ इंटरेस्ट जो अमाउंट केतिरो हूंदो, व्याज मथे केतिरो भरींदो। तव्हांखां को खणी चइबो आहे 9 लख मां वरिता आहिनि, साल जो 8% हुयो, पर 12 महीननि जा 72,000 बीहंदा, या चए थो 12 महीननि 10 महीननि मूंखे रिटर्न करिणो आहे, हाणे व्याज केतिरो भरींदुमि या मथां केतिरो भरींदुमि, तव्हां हुनखे चवंदो 60,000। पर जेकॾहिं तव्हांखे उहो चए त 9 लख मां वठी आयुमि, हाणे 10 महीननि खां पोइ टोटल मां केतिरा पैसा वापसि कयां, त सही आंसर छा थी वेंदो, 9 लख ऐं 60,000 थी वेंदो। ठीकु आहे, जेको तक़रीबन काफ़ी स्टूडेंट्स जेको आहे ग़लति कयो आहे, यानी कि कंहिं 72,000 खे टिक कयो आहे, कंहिं 9,72,000 खे ऐं कंहिं वरी सिर्फ़ु 60,000 खे। सो हिन जो ऑप्शन डी नन ऑफ दीज़ करेक्ट, या जेकॾहिं सही ऑप्शन असां ॾिसूं त 9 लख मूल वारो अमाउंट ऐं 60,000 इंटरेस्ट वारो अमाउंट, सो हे थी वेंदो 9,60,000, इहो सही करेक्ट आंसर आहे। पर हिते छो करे करेक्ट आंसर न ॾिनल हो, इन करे असां नन ऑफ दीज़ खे टिक कंदासीं। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त कॾहिं कॾहिं सही सॉल्व करण जे बावजूदि स्टेटमेंट सिर्फ़ु न सम्झण जे करे असां ग़लति ऑप्शन खे टिक करे वेंदा आहियूं। सो सही ऑप्शन हिन जो हे आहे। थैंक यू सो मच।